दोस्तों लॉस एंजल्स जो मशहूर बीच जिथे बेवाच मूवी जी रिकॉर्डिंग थी हुई मशहूर बीचन में बीच हिकिड़ो है सेंटा मोनिका बीच उन तरफ़ वञूं पिया हींअर ये उन जो वञण जो रस्तो आहे ॾाढो ख़ूबसूरत ठहियल आहे काफ़ी अरसे खां पोइ का ख़ूबसूरत शइ नज़र आई आहे हिते। सो दोस्तों हिते तव्हांखे मां ॿुधायां लॉस एंजल्स में गुरबत इलाही नज़र आई आहे। होमलेस माण्हू बेघर माण्हू इलाही नज़र आया आहिनि। गवर्नमेंट शायदि उनखे सपोर्ट करे थी पर उन जे बावजूद लॻे थो त गुरबत घणी आहे हिते। सॼो चक्कर पैसे जो आहे पैसो ॾे मोला ॾुकड़ हुजनि साण सभई कम थींदा सोला। सॼो चक्कर पैसे जो आहे पैसो ॾे मोला ॾुकड़ हुजनि साण सभई कम थींदा सोला। पैसे के मस्ती आ पैसे के मस्ती, पैसे के मस्ती आ पैसे के मस्ती। दुबई जो मां सेरो कयां सऊदी घुमा पैसन जो को पलंग हुजे जंहिं मथां सुम्हां। वॻो काटन जो हुजे बाह में कारा जो घड़ी, वॻो काटन जो हुजे बाह में कारा जो घड़ी, वॻो काटन जो हुजे बाह में कारा जो घड़ी, वॻो काटन जो हुजे बाह में कारा जो घड़ी। पैसे के मस्ती आ पैसे के मस्ती, पैसे के मस्ती आ पैसे के मस्ती।
सेंट मोनिका बीच खां घुमण खां पोइ वापसी जो सफ़र शुरू थियो पंहिंजे होटल जी तरफ़।